नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट ख़ानगी स्कूलनि जी फीस बाबति सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते अमलदार आमद यकीन बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त वालिदनि खे हिदायत कई आहे त हू आख़िरी फीस स्ट्रक्चर खां वधीक फीस अदा न कनि। सिंध हाई कोर्ट में फीसनि में 5% वधीक वाध वारे केस में ख़ानगी स्कूलनि जे अमलदारनि जे ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत ख़ानगी स्कूलनि जे मालिकनि जे ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त में हुकुम जारी करे छॾिया आहिनि। अदालत हुकुम ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट जे आर्डर ऐं सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते अमल कयो वञे। स्कूल इंतज़ामिया वालिदनि खे ॿारनि खे तंग न करे, न ई ॿारनि खे इम्तिहान में शिरकत खां रोकियो वञे। अदालत हुकुम ॾिनो आहे त ख़ानगी स्कूल इंतज़ामिया वालिदनि खे हिरासा न करे ऐं ॿारनि खे इम्तिहान में शरीक खां न रोके। अदालत रिमार्क्स ॾिननि त 2005 खां पोइ कुझु स्कूलनि खां सवाइ कंहिं बि फीस स्ट्रक्चर जी मंज़ूरी नाहे वरिती। बाद में अदालत वधीक ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे।